अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तो ठीक ठाक हूंदो। दोस्तों अॼु आउं तव्हांखे ॿुधायां त बहितरीन कीबोर्ड कहिड़ो आहे जंहिंमें सिंधी उर्दू टाइपिंग हुजे गॾु। ठीकु आहे। सो तव्हां सभ खां पहिरियां प्ले स्टोर ते वञो ऐं प्ले स्टोर ते तव्हां जी बोर्ड टाइप कयो, GBOARD। ठीकु आहे न। सो जी बोर्ड तव्हां लिखंदव त तव्हां वटि गूगल जो जेको कीबोर्ड आहे जी बोर्ड नाले सां उहो नज़र अची वेंदो। हलियो ठीकु। अच्छा, उन खां पोइ तव्हां उन कीबोर्ड खे तव्हां इंस्टॉल कंदव। हीअं मूं वटि त इंस्टॉल थियल आहे कीबोर्ड। ठीकु आहे। तव्हां जीअं एप्लीकेशन इंस्टॉल कंदव त तव्हां वटि एप्लीकेशन हीअं खुलंदी। ठीकु। अच्छा, उन खां पोइ तव्हांखे सिंधी ॿोली ऐड करणी आहे। तव्हां लैंग्वेजिस में वेंदव ऐं तव्हां एड कीबोर्ड ते क्लिक कंदव। ठीकु आहे। उन खां पोइ तव्हां ड्रॉप डाउन मां सिलेक्ट कंदव सिंधी ॿोली जा। हिते तव्हां लिखंदव सिंधी, त हिते सिंधी अरबिक अची वई हली। ठीकु आहे। जेका सिंधी अरबिक जेका आहे उहा अरबी लिपीअ में सिंधी ॿोली हूंदी। ठीकु आहे दोस्तों। अच्छा, उन खां पोइ हिन गॾोगॾु सिंधी रोमन वारी पिणु ऐड करे छॾी आहे। उन सां छा थींदो, जो तव्हां रोमन में लिखंदव त तव्हांखे सिंधी माना टेक्स्ट मिलंदो अरबी लिपीअ में। उन खां पोइ तव्हांखे उर्दू कीबोर्ड ऐड करिणो आहे। तव्हां उर्दू ते क्लिक कयो ऐं उर्दू पाकिस्तान ते। ठीकु। त तव्हां वटि हीअ उर्दू बि इंस्टॉल थी वियो। जेकॾहिं उर्दू जो रोमन करणु चाहियो था त रोमन ते क्लिक करे छॾिजो। उर्दू जी हैंड राइटिंग करणु चाहियो था, उर्दू जी हैंड राइटिंग पिणु करे सघो था। ठीकु आहे। जॾहिं तव्हां माना मोबाइल ते पंहिंजो जेको ड्रा कंदव कुझु बि उहो ऑटोमेटिकली लिखिजी वेंदो। हलियो दोस्तों। अच्छा, उन खां पोइ हाणे कीबोर्ड ते पाण टेस्ट कयूं था। हाणे हिते ग्लोब जे आइकन ते बि लॉन्ग प्रेस करिणो आहे ऐं हितां खां पाण सिंधी ते क्लिक कंदासीं। सिंधी अरबी ते क्लिक करिणो आहे। ठीकु आहे। हिते असां वटि सभई सिंधीअ जा जेके अखर आहिनि 52 उहे नज़र ईंदा ऐं उन खां अलावा ज़बरूं ज़ेरूं पेशूं बि नज़र ईंदियूं। मिसाल तौरु असां लिखूं था साईम, त साईम जी जेका आहे उन में ज़ेर ॾियणी आहे त लॉन्ग प्रेस करे तव्हां ई ॾींदासीं ये मीम। वरी हिन क्वेश्चन मार्क वारे ते क्लिक करे ऐं असां जेको ही निशान ॾिसंदा आहियूं साईम सदाई करी जो काफ़ हिन ते लॉन्ग प्रेस करे ऐं हितां खां ज़बर ॾींदासीं ऐं वरी लॉन्ग प्रेस करे हितां खां ज़ेर ॾींदासीं करी। ठीकु आहे। हाणे मथे जो एम वरी थे थंब जेका आहे ते लॉन्ग प्रेस करे रखंदा झलींदासीं मथे। ठीकु आहे। सीन नून धे। ठीकु आहे। सुकार दोस्त। ठीकु आहे। मिठा। अच्छा, हाणे हिते ॾिसो हिते 3 ऑप्शन अचनि पिया, 5 ऐं ठेठूंठ ऐं ही 5। तव्हांखे ठेठूंठ खणणो आहे। मिठा, दिलदार, आलम, सभु, आबाद करी ऑटोमेटिकली लिखिजी हलियो सजेशन जे थ्रू। ठीकु। अच्छा, उन खां अलावा हिन में रोमन वारे ते अचूं था पाण। हाणे रोमन में पाण लिखंदासीं KEHRA। अची वियो हलियो हिते कहिड़ा HAAL हाल लिखिजी वियो हलियो AAHIN आहिनि ऑटोमेटिकली लिखिजी वियो हलियो। ठीकु आहे दोस्तों। तव्हां जेकॾहिं रोमन ते हेठि लाहियो तव्हां हितां खां रोमन में पिणु टाइप करे सघो था। हू तव्हांखे अरबी लिपीअ में जेको आहे रिज़ल्ट ॾींदो। अच्छा, उन खां अलावा जेके तकड़ में हिन ते लॉन्ग प्रेस नथा कयो, हिन ते तकड़ में क्लिक करण सां ई मुख़्तलिफ़ कीबोर्ड्स ईंदा वेंदा। ठीकु। ऐं ग्लोब जे आइकन ते जल्दी जल्दी प्रेस करण सां। ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, अक्सर दोस्त पुछंदा आहिनि त हिन में ॾेढ वग़ैरह, त हिन में ॾेढ ते लॉन्ग प्रेस कंदव त 2 ऑप्शन ईंदा, ॾेढेल ढॻो। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु हिन ते थलो प्रेस कंदव त उहो जेको आहे ॾेढ ईंदो। उन खां अलावा हिन में मिसाल पाण खे अला लिखिणो आहे ऐं अलिफ लाम ये, त हिन खे लॉन्ग प्रेस करे हितां खां खड़ी ज़बर हितां खां ॾींदासीं अला। ठीकु दोस्तों। त हीअ नंढड़ी वीडियो आहे जी बोर्ड जी ऐं उमीद थो कयां तव्हांखे हीअ वीडियो पसंदि ईंदी। लख लाइक।